न ढोलण न। अॼु खां पोइ मां वारिस खान खां नफ़रत जो ऐलान कयां थी। वारिस खान हिकु कातिल आहे, कातिल। हिन कातिल सां मूंखे मोहबत करण नथी जुगाए। कामोरी धीअ, जे पुट खे माउ पारां था ॾेई पंहिंजी ममता खां तड़े छॾियो हुजे न, उनखे कुझु बि हासिल न आहे थियो। चाहे मिल्कियत हुजे, जायदाद हुजे या माउ जो प्यार हुजे, चाहे दुनिया जी मोहब्बत, पर हू सुञो आहे ख़ुदा जी हर नेमत खां, छो जो हू मुंहिंजो पिटियल आहे, हिकु माउ जो पिटियल आहे। जी जामा, को शख्स मुंहिंजे वर जो कातिल बणियो, पंहिंजी माउ खे बेवा कई, हुस्ना जो कातिल बणियो। सावल खे भरी जवानीअ में हुस्ना जी जुदाईअ जो रोग ॾिनो। वो शख्स मरण घड़ीअ ताईं न मुंहिंजी मोहबत माणींदो ऐं न ई वरी तुंहिंजी। जी जामा, जे मोहब्बत जा जोड़ जुदा कया आहिनि, ख़ुदा कंदो वो बि मोहब्बत में गिरफ़्तार थींदो, तड़पंदो, रोंदो उन जे लाइ, पर उनखे मोहब्बत न मिलंदी, दुनिया जे लाइ इबरत जो निशान बणिजी वेंदो। जी जामा, जेको ॿियनि जी मोहब्बत जो दुश्मन हूंदो आहे न, ख़ुदा बि उन सां अहिड़ो ई हशर कंदो आहे। कॾहिं बि कंहिंजी मोहब्बत न माणे सघंदो, कॾहिं बि न। बस कर। न मेरा बा, तू अञा उथण जहिड़ो न आहीं। एतिरी तुंहिंजी तबियत सही न आहे मुंहिंजा भाउ। पर जबल मूंखे वञणो आहे, मूंखे पंहिंजो पलांद पाइणो आहे। रब्बू शरफू ऐं कालूअ खां ऐं इन्हनि कमीननि खां अधी गुलाह खे छॾाए पंहिंजे यार हादन खे अमानत ॾियणी आहे। तुंहिंजा दुश्मन सभु मरंदा मेराब, ऐं अधी गुलाह बि तुंहिंजे दुश्मननि खां हथ कबी मेराब। तूं घबराए न। ऐं अधी गुलाह खे तुंहिंजे ई हथां तुंहिंजे यार हादन ॾे पुॼाईंदासीं, पर कुझु ॾींहं सब्र कर मेराब। पर आख़िर केसि ताईं? जेसी ताईं तूं ठीकु थी पंहिंजे पेरनि ते बीहीं ऐं शींहं जी रफ़्तार हली असां सां गॾु पंहिंजे दुश्मन खे मारे ऐं उतां पंहिंजे दोस्त जी अमानत छॾाइण जहिड़ो थी। पर अदा यार हादन खे अलाए कहिड़ा वहम गुमान हूंदा मुंहिंजे लाइ। तुंहिंजी नियत जेकॾहिं साफ़ आहे त उन जा शक ऐं वहम सभु मिटिजी वेंदा। हा मेराब, तो हादन सां दोस्ती बि निभाई आहे त मिटी माइटी बि। हादन जे वहमनि ऐं गुमाननि में वतल आहे त पोइ नियत जो खोटो चइबो। ऐं नियत जे खोटे मां मुनाफ़िकी खां सवा कुझु बि हासिल नाहे थींदो। न तूं असांजो मिट आहीं ऐं न असांजो यार, पर तूं असांखे मरणिंग हालत में मिलियो आहीं ऐं यारल दुश्मननि खे बि ॾिसी लड़ी पवंदो आहे मदद लाइ। न ई तूं मुंहिंजो दुश्मन आहीं ऐं न ई दोस्त। अदा यार तव्हां भले मूंखे पंहिंजो दोस्त न सम्झो, पर तव्हां मुंहिंजी जान बचाई आहे। मां तव्हांखे पंहिंजो दोस्त थो सम्झां। मेरा बि यारल यारनि जो यार आहे ऐं दुश्मननि जो दुश्मन, पर हमदर्दी ऐं दोस्तीअ में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। हमदर्दी कंहिंसां बि करे सघिजे थी, चाहे दुश्मन छो न हुजे। ऐं दोस्ती उन्हनि सां कबी आहे जेके दोस्ती जे क़ाबिल हुजनि। मेरा बि ही यारल दोस्त ऐं दुश्मन जी अखि ऐं चहिरो सुञाणे वठंदो आहे, तॾहिं त मां चवंदो आहियां त यारल यारनि जो यार ऐं दुश्मननि जो दुश्मन आहे। अदा वो जो लाश 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 ये कंहिंजो लाश आहे? ये वॾो कुतनि जो पटियल थो लॻे। हली ॾिसूंसि। न पहिरियों न ॾिसी वरितो इहो खून असांजे मथां लॻी वेंदो। तंहिं करे अचो त हलूं, असांजो छा वञे। न सोडा न, तस्दीक त करणी पवंदी त
इहो लाश आहे कंहिंजो, पर ही हिन भागो शाहू किथे आहे? शाहू अदा जुसा शाहू भी अकेलो हथियार खणी निकिरी चुको हो। ॿार पोइस पयो काॾे? ख़ैर अचो त ॾिसो इहो लाश आहे कंहिंजो। शाहू छा? अरे सोना, अरे शाहू असांखे छॾियो, अरे अकेलो करे वियो असांखे शाहू रे। अरे शाहू, अरे असांखे अकेलो करे वियो वरी तुझी कहीं जोड़ी कहीं जाऊं। शेरल जानू ऐं हादन जे पलांद में शाहू भी मारिजी वियो ऐं हाणे इहे जूसो ऐं जूसे जा माण्हू बोखलाहट जो शिकार ज़रूर थिया हूंदा। न तोता न, शाहूअ जे मरण सां जूसे वारनि खे कापारी धक रसियो आहे, पर इहो वारस ऐं सालार खान उन्हनि खे बोखलाहट जो शिकार थियण न ॾींदा, छो त इहे ॿई उन्हनि जा भरझलू हुन। छा कंदा शेरल, छा कंदा सालार खान ऐं वारिस? वो भी तमाम जल्द मान वारिस खे मारण वारो आहियां, असल तह खां विञाए छॾींदोसान। सवाल इहो मां बि सम्झां थो, जूसे जा 4 भाइर मारिजी चुका आहिनि, पर उन्हनि सभिनी जी ताक़त इहो जूसो आहे, जूसो। बाक़ी शाहूअ जे मरण खां पोइ जूसो भाड़ी गिदड़ आहे। सोढो एतिरो ठाहू कोई कोन्हे जो असां सां टक्कर खाए। थोरो पीरू वधन जेल में आरब एॾो कंधारी कोन्हे, पर छा शेरल? पर उन्हनि जे मथां सालार ऐं वारस जो हथ आहे, उहे असांजे मथां पुलिस जो ज़ोर लाईंदा। शेरल जेकॾहिं उन्हनि असांजे मथां पुलिस जो ज़ोर लॻायो त असां 2 माण्हू पुलिस जे हवाले करे छॾींदासीं। हा, वो आहे कोर्ट कचहरी, उहा त सॼी उमिरि जवाननि ॻाई आहे, तो छाजो डप कंदासीं बि छो असां वल, पर तूं फ़िलहाल वारिस खान खे मारण जी कोशिश न कजांइ, छो त जीजा असां ते नाराज़ थींदी। जीजा नाराज़ थींदी? ही छा थो चई तूं दोदा? जीजा नाराज़ थींदी? जीजा त वारिस खान खां सभु नाता रिश्ता टोड़े छॾिया आहिनि। सवाल वारिस खान जीजा जो पुटु आहे, नफ़रत पंहिंजी जाइ ते, पर पुट जे मारजण ते जीजा खे तकलीफ़ ज़रूर पहुचंदी। तंहिं करे तूं वारिस खान जे वेझो न वञजांइ, बाक़ी जेको थियो न ॾिठो वेंदो। जुसा जेका रब जी रज़ा क़बूल आहे रेसा। जुसा मूंखे बेहद अफ़सोस आहे तुंहिंजे भाउ शाहू जे मारजण जो। ऐं बहारू भाउ बि किने मौत पो बचो हिकिड़ो शाहू, उनखे बि शेरल मारे छॾियो। जंग में मुंहिंजे भाउ शाहू जो लाश कुतनि पे पटियो, वॾो ज़ुल्म कयो शेरल मूंसां। सोडा मूं तोखे अरब खे मोकिलियो जूसे ऐं शाहू जे पोयां, पर तव्हां शाहू ताईं बि न पहुची सघियव। असां शाहू पुछो वियासीं
शाहू असां न मिलियो, अधो जूसो मिली वियो। अरे सां असांखे इहा ख़बर बि न हुई त के शेरल वारा बि जहिड़े ते निकितल हुया। सोढा हाणे सभु परांत पाड़ींदासीं शेरल वारनि खां। अहिड़ो त मौत ॾींदासीं शेरल वारनि खे जो दुनिया दंग कराइजी वेंदी। हाणे ॾिसजांइ रेस कीअं था वञी शेरल वारनि जी तबाही करे अचूं। उफाट जूसा उथो ताड़ी शेरल वारनि जी तबाही करे अचूं। अरे बंद करियो टींकट पिरू। उफाट अरे वे टपड़े मुर्सु था बलांद करियो। अरे वे पिरू वे। जूसा वीरू जी कावड़ जज्बात जायज़ आहे। चार भाइर तुंहिंजा मारिया आहिनि शेरल वारनि, 4 भाइर। पैसा हाणे ॾिस जां त मां पंहिंजे चइनी भाइरनि जे खून जो पलांत इन शेरल सां कीअं थो पाड़ियां, छड़क छड़क ठा करे। छो त अवल जूसो कंहिंसां टक्कर खाईंदो न आहे, पर जे टक्कर खाईंदो आहे न और इस वाह जो टक्कर खाईंदो आहे। असांखे त दो शेरल ऐं सावल घुरबल आहिनि। पर मां ही ॾिनल माण्हू बि तोखां मोटाए विहारिया त। पर जीजा शाहू जो मर्डर थियो आहे ऐं मथां खां वॾो ज़ोर आहे। SHO साहब ही 2 माण्हू मां तव्हांजे हवाले थी कयां। शाहूअ जे क़त्ल में वधीक ॿियनि माण्हुनि जी उम्मीद न रखिजो। पर जीजा असांखे त दो शेरल ऐं सावल घुरबल आहिनि। पर मां ही ॾिनल माण्हू बि तोखां मोटाए विहारिया त। पर जीजा शाहू जो मर्डर थियो आहे ऐं मथां खां वॾो ज़ोर आहे त शाहू जे मर्डर में जवाबदारनि जी गिरफ़्तारी हर हाल में थियणु घुरिजे। पर तूं छा इहे जवाबदार न उन्हनि जा एवज़ी तो वठी वञी? पर जीजा ॿुधायो सूबेदार खे त शाहूअ जो क़त्ल कंहिं कयो आहे? मूं किरण कयो आहे शाहू जो क़त्ल। त छा तव्हां इहो बयानु कोर्ट में जज जे साम्हूं ॾींदव? जी जीजा असां कोर्ट में बि क़बूलदार थींदासीं। ॿुधई SHO साहब, हाणे तूं हिननि ॿिन्हिनि खे वठी वञ शाहूअ जे क़त्ल में, बाक़ी तूं ख़ानज़ादीअ ते छॾे ॾे त हिननि जे बचाव में उहा छा थी करे। तव्हां हाणे वञी सघो था। जीजा पुलिस त हिननि हमराहनि खे वठी वई शाहूअ जे खून जे केस में, पर जीजा मामलो हिते ख़तम कोन थींदो। आख़िरकार शाहू मारिजी वियो आहे जीजा। हुनजो भाउ जूसो वेठो आहे, सोढो वेठो आहे, ऐं हू दरिया पार खां दादन जा 2 छोरा बि हिते टिकियल आहिनि। ॾाॾा, मां त ख़ुशि न आहियां हिन शाहूअ जे मारजण में, पर हाणे शेरल दोदे ऐं सावल हादन जानूअ जो पलांद कयो आहे। मां उन्हनि खे गिरफ़्तार थियण त कोन ॾींदसि न। मूंखे ख़ौफ़ आहे त जूसे दादन खे दरिया पार खां घुरायो आहे। जेकॾहिं उहो अची वियो पोइ त नाहक थी वेंदो। उफाट जूसा न चुप खामोश। बाबा तव्हां दुआ घुरी न, तव्हां हलो, असांखे पाण में कुझु ॻाल्हाइणो आहे। नारे से तव्हां त बाबा असांजा मालिक आहियो। न तव्हां वेठा आहियो, तव्हां वेठा आहियो। हार बि ॻाल्हि पे कई। उफाट जूसा असां शाहू जो पलांद कंदासीं अॼु जो अॼु। अरे तव्हां वञी मढ़ियुनि में वेही ताड़ियूं वॼायो और उन्हनि ते ठुमका हणो, माण्हू खिचायो। पलांद कंदाई दाढ़ी कंहिं जाइ जा। उफाट तूं हे छा थो चवें? अरे बस ॻाल्हियूं थो करे। ही बि सीमा मां खानण जो पुटु आहे, खरियल औलाद।
अरे तो जो लाकब में बादल का घुटा है ना, तो छा बादल मरियो? तो छा बादल जिंदा है? हाँ, पर अस्पताल जे बेड ते आराम सां वेही पीरो जे मौत जो टलू थो टले। तव्हां छा था सब? हाँ, तो मूंखे का ख़बर कान्हे का? सब ख़बरूं रखां थो, सब। चांहि रखे, चांहि जा। असां कायर न आहियूं। हाणे जो हाणे वञी अस्पताल में बादल खे मारे थो अचां। बस कर बहड़ा मुर्स गया लाटू बादल के पुलिस जे पहरे में मारे ईंदो। अरे पुलिस न ॾिठी त घुमरी हिकड़ी ॾिधई। टेडड़ा के जाए जा। अरे चुप करे। अदा जूसा ओ हाणी छा कजे? छोड़ा जीअं त जीजा खानज़ादी जे जोश में जुड़ियल को जादू रचायो आहे, जंहिं सबबु जीजा खानज़ादी न जुड़ियल जे इशारे ते उनजी धुर काईंदे पंहिंजो कुलू बि कारो करे छॾियो आहे। माफ़ कजो, मां तव्हांजी माउ जे बारे में कुझु घणो ई ॻाल्हायुसि। हाँ हयात, माना त किरड़ा ई कांडेरे पुलिस जे अॻियां शाहूअ जे खून जी कबूलदारी कई। हा शेरल, जीजा जे हुकुम ते शाहूअ जे खून जी हुन ॿिन्ही कबूलदारी करे छॾी। पोइ जीजा त असां ते मोहर हणी छॾी आहे। शाहू जे मारजण में किरड़े कांडेरे खे कबूलदार बणायो। हाणे छा थो चई सांवल? तूं अञा बि वारिस खान खे मारण थो चाहीं? शेरल मुंहिंजे नंग जो कातिल आहे वारिस। मां जीजा जे हमदर्दनि जे बदिले मां पंहिंजो रायो बदिलाए कोन थो सघां। त पोइ चाहे मां फांसी ते छो न लड़की वञा? अल्लाह न करे सांवल तूं फाही ते लड़की। तूं रुगो जल्दबाज़ी न कर। बाक़ी इहो वारिस भॻो करे कोन थो वञे। बाक़ी मामिलो थोरो थधो थिए पोइ तोखे जेको करिणो आहे भले कजां। असां सभु तोसां गॾु आहियूं। सांवल फिलहाल वारिस खान जे मरण में मां तुंहिंजो साथ ॾियण जो वाइदो कोन थो कयां। वारिस खान जूं हज़ारे ग़लतियुनि जे बावजूद बि हू जीजा जो पुटु आहे ऐं जीजा जे रत ते यार ही मुंहिंजा हथ कोन वरंदा। ॾिसो मां सुञाणा थो तोखे बि त पंहिंजी अम्मा खे त हू कंहिंजे इशारनि ते हले पई ऐं कंहिंजी ॻाल्हियुनि ते हले पई। पग कंहिंजे मथे ते आहे ऐं उते हुकुम कंहिंजा पिया हलनि। ऐं शाबास, हाणे कई न कुल जी ॻाल्हि न ॾारईस। मुंहिंजा चार भाइर के कुकड़ जा चूज़ा कोन हा। माउनि जो पलान थियल खां तकड़ में कोन कंदुसि, बल्कि अकुल ऐं होश सां कंदुसि। फुफाट पलान तो हाणे जो हाणे कबो। एॾो तामरो न थी यार, पत्थर खणण ॾे। पोइ टल सां न सांवल तोते ऐं इन सभिनी जो कबो खानदान ख़तम। पर टल सां जीजा खानज़ादी खां या पग खसे असां पाराईंदासीं रेस नंढे जे मथां ऐं पोइ ॻोल्हा कंदासीं न गुलां जी, जंहिंखे असां विसारे छॾियो आहे। गुलां जी ॻोल्हा? तॾहिं त चवंदो आहियां जे जूसो खणे चूणी त कंहिंजो वरो बचे न थूणी। गुलां ज़िंदा आहे, ज़िंदा। गुलां ज़िंदा आहे? सच जेकॾहिं गुलां ज़िंदा आहे त पोइ आहे काथे? आरेस वारिस का न गुलां ज़िंदा आहे बाबा। बस वारिस खान, पहिरियां रुगो तव्हां पगदार थियो। ओए मां माण्हुनि जी अखियुनि में अखियूं मिलाए चवंदुसि अवल त जूसो के असां टक्कर खाईंदो न आहे, पर जे टक्कर खाईंदो आहे त पोइ वाह जो टक्कर खाईंदो आहे।
ठड़क ठड़क छा करे। तकदीर जी तहरीर भी बदलजी थी सके। दोदा छा तो अदा शेरल सां ॻाल्हि चोरी आ? ॿुधाए न दोदा त अदा शेरल छा वरंदी ॾिनी? रास पो ॾेखारी त छा गुंगे जे बदिरां कामोरी जी मंगणी अदा ढोलण सां? सुखा मूं अञा शेरल सां नाहे ॻाल्हायो। सजण साथी साथ छॾे विया जेके ॾिठासीं ख्वाब लुटे विया कान लॻी आ कुख कपियल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। मां तुंहिंजो आहियां ऐं तूं मुंहिंजो गुल आहीं। ढोलण तूं हिकु सुठो माण्हू आहीं पर कामोरी मां पर भर के न ॼाणा बस सिर्फ मां एतिरो ॼाणा त तूं मुंहिंजे नसीब जो गुल आहीं जेको मालिक मूंखे ॾिनो आहे। मुंहिंजे मन खे मुअतर कंदड़ खुशबूदार गुल, मुंहिंजी दिल जी धड़कण, मुंहिंजो साह, मुंहिंजो जियापो, मुंहिंजी ज़िंदगी ऐं मौत सिर्फ तूं आहीं कामोरी, सिर्फ तूं। जीजा हिन वक़्तु राति जो तव्हां मुंहिंजे कमरे में? जंहिं माउ जे धीअ जी अखियुनि जी निंड फिटल हुजे ऐं दिल जो सुकून लुटियल हुजे, दिल में तन मन में आंध मांध हुजे त उन माउ खे धीअ जी तड़प बि सुकून सां सुम्हण नाहे ॾींदी धीअ। जीजा जिन सां जवानीअ खां अॻु में ई जी जोड़ियो हुयो उन खां ई जीअ जो जोखो मिलियो। हाणे त जीअण खां ई अरवा खॼंदो थो वञे। कामोरी धीअ कॾहिं कंहिं जानवर जी जुदाईअ में छा जीअण छॾे ॾिबो आहे? त पोइ धीअ वारिस बि जानवर आहे, त पोइ जानवर सां जी नाहे लाइबो। जानवर कॾहिं बि हम सफ़र नाहे थींदो। तुंहिंजी त जवानी बि पई आहे ऐं ज़िंदगी बि। हाणे इन ज़िंदगीअ खे अहिड़े सुहिणे नमूने घार जो वारिस तुंहिंजे हमसफ़र खे ॾिसी, तुंहिंजी ज़िंदगीअ खे ॾिसी जली पची सड़ी मरी वञे। कोई सचो चाहींदड़ ऐं प्यार ॾींदड़ साथी मिली थो वञे त मां तुंहिंजी हिमायत कंदसि। तूं मुंहिंजी धीउ आहीं, हिन घर जी मालकियाणी आहीं। भली तूं कंहिंजे बि निकाह में वञ, पर मां तोखे पंहिंजे जीउ खां, हिन दिलि खां, हिन घर खां कॾहिं बि जुदा न कंदमि। अदा जी भाॼाई। अदा अदा तुंहिंजी अखियुनि मां ईअं थो लॻे त सॼी राति तो सुकून जी निंड नाहे कई। भाॼाई वॾे भाउ खे भाउ जे दिलि जे दुश्मननि सां दोस्ती निभाइण जो जुनून आहे ऐं नंढे भाउ खे
कामोरी सां मोहब्बत जो जुनून। हाणे ॿिन्ही तरफ़ जुनून आहे भाॼाई। अखियुनि जी निंड त फिटंदी न। ढोलण भाउ, तुंहिंजे इश्क जो जुनून अहिड़ो त गहरो आहे जो हाणे तुंहिंजी क़िस्मत जो चंड उभरण में का देरी न लॻंदी। अदा? हा ढोलण भाउ, तुंहिंजी चाहत में एॾो त असर आहे जो लिखियल तक़दीर जो रुख बि मोड़े छॾी। भाॼाई भाॼाई ॾिठी न त मुंहिंजी मोहबत में केॾो असर आहे। तक़दीर जी तहरीर बि बदिलजी थी सघे। दोदा, छा तो अदा शेरल सां ॻाल्हि चोरी आहे? ॿुधाए न दोदा त अदा शेरल छा वरंदी ॾिनी? रास पो ॾेखारी त छा गुंगे जे बदिरां कामोरी जी मंगणी अदा ढोलण सां? सुखा, मूं अञा शेरल सां नाहे ॻाल्हायो। छा? ही वरी तूं छा थो चईं दोदा? तो अञा अदा शेरल सां न ॻाल्हायो आहे? अदा ही क़िस्मत जी ॻाल्हि। ढोलण भाउ, हाणे तुंहिंजी क़िस्मत जे मथां आहे। जेकॾहिं तुंहिंजी क़िस्मत में कामोरी लिखियल आहे त शेरल गूंगे लाइ कामोरी जो संग न वठी सघंदो। पर जेकॾहिं अञा का ॿी रंडक आहे त पोइ अलाह बादशाह बेपरवाह आहे। अस्सलाम वालेकुम मास्टर साहब, छा कुछ आयो बे खैरात लगे सैया? अदा मिठल तू कॾहिं आयो है? अदा मास्टर हिन गोठ के छडे मां काथे वियो हुम? ओए एतरा ॾींहं तूं ज़हारे कोन है? अदा मास्टर ॻाल्हि कढण जहिड़ी कोन्हे, पर तोसां कढांदो। घर वारो गोठ आहे न गवर खान जो, उते टिकियल हुयसि। गवर खान जे गोठ खैर में? हा, हू पंहिंजो यारो आहे न इरफान पेट्रोल पंप वारो। इरफान पेट्रोल पंप वारो? उन चयो त असांजे गोठ में को ॾाहो को सियाणो माण्हू कोन्हे को, उते हुयमि। पोइ इरफान चयो असांजे चङनि मठनि था वेही मशवरा कर फैसलनि जा। पोइ मां बि उन्हनि सां हलियो वियुमि। इरफान चयो त असांजे चङनि मठनि खे फैसलनि जा मशवरा ॾे, तंहिं करे मां ओॾां हलियो वियुसि। ऐं साईं मास्तर सभु फैसला मुंहिंजे ई सलाह मशवरे सां कंदा रहिया। हा मास्तर, इहा ॻाल्हि कढण जहिड़ी न हुई, पर तोसां कढी आहे। हा साईं, तूं त वॾो दाना आहे, अकाबर माण्हू आहे। पोइ भला छो छॾे आहीं उन्हनि जो ॻोठ? मास्टर सालिक, तूं मास्टर त थे, पर अकुल आनक बि कोन्हे। अदा मास्तर, हिन ॻोठ में मुंहिंजी भेण जो घर आहे, भाणेजी ऐं भाणे जो बि अथमि। ऐं मां आहियां कमदार जीजा खानज़ादीअ जो। ऐं भाणे जी मुंहिंजी न्यापो बि करायो। मामा मिठल मोटी अच, तॾहिं मोटी आयो आहियां। मिठल, तुंहिंजे वये खां पोइ जीजा खानज़ादी ईदे खे कमदार करे छॾियो अथई। छा? ईदो ऐं कमदार? हाणे ॾिसजांइ त कीअं तो ईदे खे कमदारी तो हथ खणायां। हाणे मां हलां तो, ईदे सां कंदमि हिक हिकाणी। छो त मां आहियां मिठल, कुर्ब जो कुठल, सभ कंहिंजो ॾिठल वाइठल मिठल। वठियल टुकियल फटियल भाई कॾहिं थींदे मिठल? वञ अॻिते त ईदो लाही तो छंछरी।